वफा जैसे जखे गिरहण लगिया। मां तव्हांखे वठण आई आहियां। मां तव्हांजो इलाज कराईंदसि। मुझी थी है वो हाल वजूद में छोटी रूह फूकी ज़हर त इन रत जे पुड़े पुड़े में मिली वियो आहे। मतलब तो तोसां हिकिड़ी दिल जी ॻाल्हि करणी आहे ऐं उहा ॻाल्हि ॿुधी तूं पंहिंजे दिल में ई दफ़न करे छॾींदे। ॻाल्हि खे दफ़न कंदे या मूंखे दफ़न कंदे? तूं दफ़न थियण जहिड़ो आहीं जो तोखे कंदुसि। मजबूरन तहत वाइदो कयो हो ऐं दिल सां पूरो कयां पई। नीलोफर तुंहिंजी आहे बबन साईं ऐं हिन आंगुर में पंहिंजी कबूतरीअ खे पंहिंजे नाले जी मुंडी पाराए पंहिंजी सुञाणप ॾे। तूं मूंखे मारण थो चाहीं? चाहियां नथो मीरा शाह, पर तोखे अनवर अली खान, तो मूंखे हिते घुराए मूंसां धोखो कयो आहे। धोखो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।